अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो मां सैयद शमीला शिराजी। सब खबरी का नजर हेडलाइन पे। मलेशिया में वज़ीर आज़म शहबाज शरीफ से वापारी ग्रुपन की मुलाकात, IT, तवानाई और बियन शोबन में सीड़पकारी ते गाड़ियों। इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी तरफा शहबाज शरीफ के PhD की एजाजी डिग्री दिनी वही। यूनिवर्सिटी तरफा गवर्नेंस और लीडरशिप शोबे में शहबाज शरीफ के एजाजी डिग्री दिनी वही। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इस्लामी यूनिवर्सिटी तरफा दिनल एजाजी डिग्री ते थोराइतो आहियां। मूं 40 साल पंजाब के वडे वज़ीर तौर सूबे की अवाम की खिदमत कई। हाणे वज़ीर आज़म तौर मुल्क की अवाम की खिदमत करे रहियो आहियां। पंजाब की वज़ीर इतलात उज़मा बुखारी चयो आहे त PP हमेशा सूबाई जो कार्ड इस्तेमाल करे सिंधियुनि के बेवकूफ़ बणायो आहे। जेकॾहिं मामलो माफ़ी ते अची पहुतो आहे त पोइ सिंध हुकूमत असां खां तमामु घणियूं माफ़ियूं वठणियूं पवंदियूं। हुन चयो त मरियम नवाज़ चयो छा आहे जंहिं ते हू माफ़ी वठे। शुरूआत PP कई आहे, ख़त्म भी उनखे करणु घुरिजे। उज़मा बुखारी चयो त पीपल्स पार्टी वारा रोज़ प्रेस कॉन्फ्रेंसूं करे गार गद करे रहिया आहिनि। जवाब ॾियणु असांजो हक़ आहे। असां भी सख़्त ज़बान इस्तेमाल करे सघूं था, पर असां कम ते ध्यानु ॾियण खे वधीक अहमियत ॾेई रहिया आहियूं। हुन चयो त PP सिंध हमेशा सूबाईअ जो कार्ड इस्तेमाल करे सिंधियुनि खे बेवकूफ़ बणायो आहे। सिंध ॾांहुं पंजाब जूं केतिरियूं ई माफ़ी औधारियूं रहियल आहिनि, जिन जो ज़िक्र वक़्तु अचण ते कबो। PP वफ़ा खे कमज़ोर करण में रुधल आहे। साज़िशूं नाकाम वेंदियूं ऐं मरियम नवाज़ कॾहिं भी माफ़ी न वठंदी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जे कैनालनि वारे बयान बाद पीपल्स पार्टी और नून लीग विच में तकरार हल कराइण लाइ वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी मुतहरिक थी वियो। घर वज़ीर मोहसिन नक़वी सुभाणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाक़ात कंदो ऐं किरदार अदा करण की दरख़्वास्त कंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जी कराची में सदर आसिफ अली ज़रदारी सां भी मुलाक़ात। सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी और नून लीग विच में तकरार हल कराइण की ज़िम्मेवारी मोहसिन नक़वी के ॾेई छॾी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त गोगी और पिंकी के दौर में पंजाब अंदर सिर्फ तबाही आई। तब्दीली के दावेदारन के दौर में पंजाब में हर तरफ गंदगी जा ढेर हुआ। साफ़ सुथरो पंजाब प्रोग्राम के आगाज़ का पोइ आवाम सुख जो साह खयो है। लाहौर में तकरीब के खिताब कंदे वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो त बोर्ड की सूरत हाल में हुकूमत और इंतजामिया एक टीम बणिजी कम कयो। बोर्ड मुतासिर इलाइकन में इमदादी सरगर्मियों तारीफ़ जोगियूं आहिनि। मुतासिर इलाइकन में इमदादी सरगर्मियुनि ते रज़ाकारनि के भी ख़राज तहसीन पेश कयां थी। सुल्तानकोट वेझो रेलवे पटड़ी ते धमाको। जाफर एक्सप्रेस ट्रेन जूं 4 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। 5 ॼणा ज़ख़्मी। धमाके बाद सिक्योरिटी इदारा और पुलिस वाक़े वारे हंधि पहुची विया। पुलिस जो चवणु आहे त रेलवे पटड़ी ते धमाको रिमोट कंट्रोल सां कयो वियो। देसी साख्त वारे बम में 3 खां 4 किलो बारूदी मवाद इस्तेमाल कयो वियो। रेलवे अमलदारनि जो चवणु आहे त धमाके सबबि पटड़ी खे 150 फुटनि ताईं नुक़सान पहुतो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शिकारपुर बस सां रेलवे ट्रैक ते थियल धमाके जो नोटिस वरितो। वाक़े जी मज़म्मत IG पुलिस खां मुकमल रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर कमिश्नर लाड़काने खे ज़ख़्मियुनि खे बेहतर तिबी सहूलतूं फराहम करण की हिदायत करे छॾी। मोरो में हथियारबंदन की फायरिंग। एक औरत कतल, एक ज़ख़्मी। हथियारबंदन हथां शमा ज़ाल सादिक चांडियो कतल और एक औरत ज़ख़्मी। जवाबदार फरार। लाश अस्पताल मुंतकिल। डोरोनार वेझो हादसे में 2 ॼणा फौत और 1 ज़ख़्मी। सूफी रोड ते 2 मोटरसाइकिलन में टक्कर। अब्दुल रज़ाक हाले पोटो और नौजवान अकबर गुजो फौत। सलीम गुजो सख्त ज़ख़्मी। लाश और ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। मलीर में पीउ पुट पानी में बुड़ी वया। पुट फौत, पीउ के बचाए वियो। नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल। इतला ते घर में कोराम।